एक खूबसूरत कलाम है रहीम खान जमाली साहब जो जंहिंजे लाइ ख़ासि तौर ते फरमाइश आहे दादू खां असांजो मोहतरम अलबेलो रागी बाबा मंजूर सिकरानी साहब जी ख़ासि तौर ते फरमाइश आहे अदा जानिब जमाली साहब जी ऐं अदा इसहाक रिन साहब जी ख़ासि तौर फरमाइश आहे ऐं जिदे खां हाजी उजल अयूब जमाली साहब बागी सिकंदर सिंह साहब उम्मीद आहे त ज़रूरु दुनिया